एड़ो कंजूस सवरो मिलियो आहे, एड़ो कंजूस सवरो मिलियो आहे। वॾी मोकल ते पेकनि मां हेॾा ॾींहं पाणी खणी निकितो आहे, पर ख़ुदि जे खीसे मां हिकु रुपयो नथो ख़र्च। न को ख़ुदि तो कुझु खाए, न को मूंखे तो कुझु खाराए। इएं नथो चए कि नुंहुं पुट कुझु खाईंदी छा? एड़ो कंजूस आहे, एड़ो कंजूस आहे। नुंहुं पुट कुझु खाईंदी छा? हल छॾे, वरी घरां कुझु न कुझु खाई आई वञे। कान खाराईंदा। अरे पकोड़ा पे मिलन। ॿाहिरि गरमा गरम पकोड़ा पिया मिलनि। इएं नथो चए कि कुंवार पुट पकोड़ा खाईंदी छा? कुंवार पुट ॿाहिरि गरमा गरम पकोड़ा पे मिलन, खाईंदी छा? अरे वार भैंसा, पकोड़े ते त मक्खी वेर। हल छॾीस, वरी ॿाहिरि जो खाईंदी त तोखे दस्त थी पवंदी। कान खाराईंदो। इएं नथो चए कि पुट तोखे बिस्कुट त खाइणो ई पवंदो। कुंवार पुट तोखे बिस्कुट त खाइणो ई पवंदा। सुबुह खां कुझु खाधो बि कान अथई, हर ॻाल्हि में थी न करे बिस्कुट त खाइणो ई पवंदो। वे हाँ बिस्कुट वो भी आधे। क्या? सब खबर था कि मुझे चाय बिना कौन सरे। ये नथो चए कि पुट खड़ी चाय त पी। कुंवार पुट भला चाय त पी। मूंखे ख़बर आहे तोखे चांहि बिना कोन सरे, इन करे मां 2 ॾींहं पहिरीं चांहि खणी निकितो हुअसि। हीअ घर जी शुद्ध चांहि अथई, मस्त एकदम ताज़ी अथई। घरां 1 कप खणी निकितो हुअसि। पूरी 1/2 कप अथई। अरे हिन में त मक्खी किरी पई। तो ये चाय पीस, मां मक्खी के चूसे पिटा तो कया। हाँ व्हाट इज पट्टा, व्हाट इज? नुंहुं आया खर्च त मां कराईंदी सास। पप्पा पाणी जी ॾाढी वञ लॻी आहे, ॾाढी गर्मी आहे। 3-4 पाणी जी बोतलूं त वठो। अरे मुंहिंजी नुंहुं, मुंहिंजी पुट, मुंहिंजी पुटड़ी, मुंहिंजी सचड़ी, तूं चईं त तुंहिंजे लाइ शरबत वठी अचां, तूं चईं त तुंहिंजे लाइ आइस्क्रीम वठी अचां, तूं चईं त तुंहिंजे लाइ हलवो वठी अचां, माल पुड़ा वठी अचां, सिंधी गिहर वठी अचां,
काजू कतरी वठी अचां चई त रसमलाई वठी अचां तूं चई त तुंहिंजे लाइ गुलाब ॼमूं वठी अचां चई त रबड़ी वठी अचां माए पप्पा पाणी अची वियो अची वई न पाणी त चरी हाणे वरी न खरजे पाणी